मोज़िज़ व्यूअर्स, जीअं त नएं देरे मां हिकिड़ी ख़बर आई आहे त एहसास कफ़ालत प्रोग्राम जे डिवाइस होल्डरनि हिकु बुज़ुर्ग औरत ते तशदुद कयो आहे। हिकु बुज़ुर्ग औरत ते तशदुद करणु क़ाबिले मज़मत आहे। एहसास कफ़ालत वारनि जूं इलाही सारियूं शिकायतूं आहिनि। औरतुनि सां तज़लीलूं कनि था, बदमाश अंदरि वेठा आहिनि मुख़्तलिफ़ एहसास कफ़ालत सेंटरनि ते, जेके औरतुनि खे ब्लैकमेल बि कनि था। असां बार बार FIA खे गुज़ारिश कई आहे त इन जो नोटिस वठो। असां बार बार जेको आहे सो कनेक्ट हबीब बैंक खे गुज़ारिश कई आहे, अपीलूं कयूं आहिनि त अहिड़ियुनि हरकतुनि जो नोटिस वरितो वञे। न्याणियुनि खे ब्लैकमेल कयो वञे थो, धिका ॾिना वञनि था पैसनि जे लालच में। उन्हनि जा पैसा त कटिया वञनि था, पर उन्हनि सां इलाही सारी ज़्यादती थिए थी, जंहिंजो नोटिस वठणु खपे एहसास कफ़ालत सिंध जे DG खे। ऐं मथे एहसास कफ़ालत वफ़ाक़ में सानिया निश्तर खे जेको आहे सो हिनजो नोटिस वठणु खपे त एहसास कफ़ालत सेंटरनि में हीअ जेका ज़्यादती थी वई आहे, औरतुनि ते तशदुद कयो वञे थो, हिनजो सख़्तीअ सां नोटिस वरितो वञे। इहो मैसेज सुठो न आहे। ऐं असां वक़्तनि बवक़्तनि आगाह बि कंदा रहिया आहियूं इदारे खे, पर पोइ बि ख़बर न आहे त अलाए कहिड़ो सबबु आहे। या त एहसास कफ़ालत जा डिवाइस होल्डर भतो हुजनि था मथे, जंहिंजे करे उन्हनि जो को बि दाद फ़रियाद माण्हुनि जो नथो थिए। ऐं इमरान ख़ान जी जेका गवर्नमेंट आहे उहा वधीक माण्हुनि खे ज़लील कराए थी डिवाइस होल्डरनि जे तरफ़ां। उन करे आउं वरी FIA खे गुज़ारिश थो कयां त सिंध में जेको एहसास कफ़ालत जी जेका हिकिड़ी जेका माना बदमाशी आहे, उनखे रोकियो वञे।